वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई जे इस्लामाबाद पहुतल मुज़ाहिरनि सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं करण खां साफ़ इनकार करे छॾियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त समूरे फ़साद पुठियां हिकु औरत आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि गॾिजाणी में वाज़े फ़ैसिलो थियो आहे त विगोड़ियुनि सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। रियासत जे सबर खे कमज़ोरी न सम्झो वञे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त जेको डी चौक ईंदो उहो गिरफ़्तार थींदो। ही चाहिनि था त रतो छाण थिए, शहर जो अमन तबाह थियण न ॾींदासीं। इस्लामाबाद में वगुड़ियुनि जे हमले में शहीद थी वियल 3 रेंजर्स एहलकारनि जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई। चकलाला गैरिज़न में शहीदनि जी जनाज़ी नमाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी भी शिरकत। शहीद नाइक मोहम्मद रमज़ान, सिपाही गुलफाम ऐं सिपाही शाहनवाज जे जनाज़ी नमाज़ में घरू वज़ीर मोहसिन नक़वी, सुदसम वारे वज़ीर, फौजी ऑफिसर्स ऐं सिविल अमलदारनि भी शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद जवाननि खे भेटा पेश कंदे चयो आहे त सियासी मुफ़ाद हासिल करण लाइ पाकिस्तान कंहिं बि वगोड़ या रतो छाण जी सट सही नथो सघे। मुल्क में फ़साद ऐं इंतशार जो अमल मज़म्मत जोॻो आहे। समूरी क़ौम पंहिंजे जाननि जी परवाह करण खां सवाइ ड्यूटी कंदड़ जवाननि खे भेटा पेश करे थी। पीटीआई जो केपी मां निकितल काफ़िलो समूरियूं रंडकूं हटाए इस्लामाबाद जे रेड ज़ोन में दाख़िल थी वियो। डी चौक ॾांहुं वधण जी कोशिश। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर पारां मुतालबनि जी मञता ताईं डी चौक ते धरणो हणण जो ऐलान। डी चौक वटि कारकुननि खे ख़िताब कंदे अली अमीन गंडापुर चयो आहे त हीउ असांजो मुल्क आहे जंहिंखे आज़ाद कराइणो आहे। कंहिंजो पीउ बि असां ते फ़ैसिला मढ़े नथो सघे। असां पुरमन आहियूं। पीटीआई बानी जे ईंदड़ हुकुम ताईं डी चौक ते मौजूद हूंदासीं। बुशरा बीबी कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त बानी अव्हां लाइ बीठल आहे। अव्हां बि वाइदो कयो बानी खे वठी वञण खां सवाइ डी चौक तां वापसि नाहे मोटणो। इस्लामाबाद में समूरनि अहम इमारतुनि ते फ़ौज मुक़रर। डी चौक जो कंट्रोल बि पाक फ़ौज हवाले। वगोड़ियुनि खे ॾिसंदे ई गोली हणण जो हुकुम। मुज़ाहिरी जी रेड ज़ोन में दाख़िल थियण बैदि सिक्योरिटी फोर्सिस पारां भंडरा न करण ऐं अवाम खे नुक़सान न पहुचाइण जा ऐलान बि कया विया। आईजी इस्लामाबाद जो बि चवणु आहे त शहर खे शरपसंदनि खां ख़ाली करायो वेंदो। इस्लामाबाद जे डी चौक ऐं भर पासे मौजूद मुज़ाहिरनि ख़िलाफ़ वॾे क्रैकडाउन जूं तयारियूं। इज़ाफ़ी नफ़री बि पहुची वई। डी चौक जे भर पासे काइम मार्केट्स बंदि करायूं वयूं। मेलोडी, ब्लू एरिया, आपारा, F6 ऐं F7 जी मार्केट्स मुकमल तौर सील। ज़रियनि मूजिब कंहिं बि वक़्तु मुज़ाहिरनि ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन थी सघे थो। केपी जे तर्जुमान बैरिस्टर सैफ जो पीटीआई बानी सां राब्तो। ज़रियनि मूजिब बैरिस्टर सैफ पीटीआई बानी खे इस्लामाबाद में एहतजाज बाबति तफ़सीलनि खां आगाह कयो। राब्ते दौरान पीटीआई बानी ऐंदाजी हिकमत अमली बाबति बैरिस्टर सैफ खे हिदायतूं ॾिनियूं। बैरिस्टर सैफ बानीअ जूं हिदायतूं पार्टी क़यादत ताईं पहुचाईंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शाराए श्रीनगर ते रेंजर्स एहलकारनि ते हमले जी मज़म्मत। एहलकारनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण खुलियल दहशतगर्दी आहे। हमलनि में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी इस्लामाबाद में रेंजर्स एहलकारनि जी शहादत जी मज़म्मत कंदे चयो आहे त विगोड़ियुनि कानून जी हुक्मरानीअ खे लताड़ियो आहे। कानून लागू कंदड़ इदारनि ते हमला मुआफ़ी जोगा नाहिनि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में गैर यकीनी वारी सूरतहाल सबब तालीमी इदारा सुभाणे बि बंदि रखण जो फ़ैसिलो। डीसी इस्लामाबाद ऐं डीसी रावलपिंडी जो चवणु आहे त डिस्ट्रिक्ट इंटेलिजेंस कमेटीअ जी सिफ़ारिश ऐं अमन अमान जी सूरतहाल सबब तालीमी इदारा बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बेलारूस जे सदर एलेक्जेंडर लुकाशेंको जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात।
बेतरफ़न लागापन समेत वापारी सहकार ते हथी ॾियण ते इतफ़ाक़ मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं बि कयूं वयूं। शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान सदर लुकाशेंको जो ॿियो घर आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापारी सहकार खे हथी मिलण सां अवाम तरक़ी कंदो। बेलारूस जे सदर चयो आहे त पाकिस्तान खे ख़ुशी थी मुख़्तलिफ़ शोबनि में जारी सहकार खे वधीक हथी ॾिनी वेंदी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रेफरेंस जे फ़ैसिले ते जस्टिस मंसूर अली शाह जो इज़ाफ़ी नोट जारी। जस्टिस मंसूर अली शाह इज़ाफ़ी नोट में चयो आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो केस में जांच जी मंज़ूरी गैर क़ानूनी तरीक़े सां ॾिनी वई। सियासी ट्रायल में मनपसंद नतीजनि लाइ गैर शफ़ाफ़ तरीक़ा इस्तेमाल थींदा आहिनि। सियासी ट्रायल में ख़ासि तौर अॻूणनि इतिहादनि जा बयान वठी खेनि शाहिद बणायो वेंदो आहे। जस्टिस मंसूर अली शाह इज़ाफ़ी नोट में लिखियो आहे त आमरीअत जे दौर में जजनि खे यादि रखणु घुरिजे त उन्हनि जी असुल ताक़त उहिदे ते रहण नाहे। जस्टिस दुराब पटेल भुट्टो केस में बहादुरी सां इख़्तिलाफ़ कयो। उन ज़ियादी अबूरी आइन तहत हलफ़ खणण खां बि इनकार कयो। समझौतो करण बदिरां उहिदो छॾणु नंढड़ी कुर्बानी आहे। सिक्योरिटी फोर्सेस अफ़गान सरहद पटां ख़ारजियुनि जे पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। 3 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि ख़ारजियुनि अफ़गानिस्तान जे इलाइक़े हसन खेल वटां पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी कार्रवाईअ में 3 ख़ारजी मारिजी विया। उमीद त अफ़गान हुकूमत पंहिंजी सरज़मीन ख़ारजियुनि खे इस्तेमाल थियण न ॾींदी। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वापडा जे चेयरमैन सजाद गनी जी मुलाक़ात। K4 जो प्रोजेक्ट डायरेक्टर बि मुलाक़ात में मौजूद। वापडा चेयरमैन वॾे वज़ीर खे आगाही ॾिने चयो त K4 मनसूबे जो 53% कमु मुकमल थी चुको आहे। वॾे वज़ीर K4 मनसूबे जी तोसी रिथा ते कमु शुरू करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त K4 जी वाध वारो मनसूबो वर्ल्ड बैंक सां फाइनल थी वियो आहे। कमु शुरू कयो वञे। पैसा सिंध हुकूमत ॾींदी। सिंध हाई कोर्ट आइनी दरख़्वास्तुनि बाबति सर्कुलर जारी करे छॾियो। आइनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी आइनी बेंचिस में थींदी। लाॻापियल दरख़्वास्तूं आइनी बेंचिस ॾांहुं मुंतक़िल। मेहड़ में दोस्त थां दोस्त क़तल। गाई मैसर रोड ते जवाबदारनि सैलून में घिड़ी फायरिंग करे नौजवान सोहेल चांडियो खे ज़ख़्मी कयो। ज़ख़्मीअ खे इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई फ़ौत थी वियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे संदसि दोस्त क़तल कयो आहे। जवाबदार जे भाउ खे हिरासत में वरितो आहे। असां सिंधु जा वारिस आहियूं जे सिरे हेठि 1 डिसंबर ते ऐलानियल एकता ईद मल्हाइण लाइ समूरी सिंध में तयारियूं उरूज ते पहुची वयूं। सूबे जा स्कूल बि सकाफ़ती रंगनि में रंगजी विया। सकाफ़ती शयुनि जो विकिरो बि वधी वियो। नंढनि तोड़े वॾड़नि नारियुनि ऐं नौजवाननि बि एकता ईद लाइ सकाफ़ती वेस वॻा तयारु करणु शुरू करे छॾिया। पाकिस्तान ॿी वनडे मैच ज़िम्बाब्वे खे 10 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। 3 मैचिस ते बदल सीरीज़ 1-1 मैच तां बराबर। ज़िम्बाब्वे जी टीम पहिरियां बैटिंग कंदे 145 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम बिना कंहिं नुक़सान जे 146 रन्स जो हदफ़ 19 ओवर में हासिल करे वरितो। ओपनर साइम अयूब जी शानदार बैटिंग 119 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। क़ौमी टीम पारां पहिरें वनडे खेॾंदड़ अबरार अहमद 4, सलमान आगा 3, साइम अयूब ऐं फैसल अकरम 1 विकेट वरिती। ICC चैंपियंस ट्रॉफी जे मामले ते बोर्ड मीटिंग सॾाए वरिती। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पाकिस्तान में थींदड़ ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 जे मुस्तक़बिल ते गौर लाइ 29 नवंबर ते बोर्ड मीटिंग सॾाए वरिती आहे। ICC जी तर्जुमान तस्दीक़ कंदे चयो आहे त मीटिंग ऑनलाइन थींदी। सभिनी खे एजेंडा उमाणी वई आहे। ज़रियनि मूजिबि चैंपियंस ट्रॉफी लाइ हाइब्रिड मॉडल इवेंट जे पाकिस्तान मां मुंतक़िली या टूर्नामेंट जे इल्तवा मां कंहिं जी चूंड थी सघे थी।